बारी पुञाणे नाव परवर खे करे कुन साण सभु को कहूं इरादे सां बनियो आलम पपाए ख़ाक मां आदम ॾिनाई जोत जोर खे हवा खां ॾिस त हिकमत से रसण या बुरहमत से कणे मां पंहिंजी कुदरत से कटे अंगूर अख़दर खे सुणे मोमिन रखज सारे मथे दिल पंद ही प्यारे थिए आख़िर असर वारे नसीहत नेक अख़तर खे रखज अल्लाह से उल्फत मकर कामाल लाइ महिनत अथई दुश्मन भला दौलत न वेझो वञ तूं शीर खे रखज इस्लाम सां आरो चऊं ऐं दीन जो चारो ये मोमिन तुम चारो मञे मुरसल मुनव्वर खे तुसी तो बांस करता इत हकणियो ॾिस मौत हर साइत गर्ज़ आहे त चद गफ़लत मियां कर याद मैशर खे नमाज़ूं नित पढ़ज सारे ख़ुदा पुछंदई अॻियां मारे न ॾींदो को वक़्त वारे कंहिं कामिल कलंदर खे रखण रोज़ा अथई रहमत नमाज़ूं नित पढ़ज नेमत याद कुन कढे ज़ुल्मत अंदर जे नूर औजर खे छॾे जो रहमती रोज़ो ज़कातूं की ॾे फितरो करे इनकार उज़वा जो ॾुखे डमराज ॾातर खे सुम्हें तोरा एतियूं सारियूं मियां मोमिन मदियूं कारियूं ज़रे तां ऐं करें ज़ारियूं न जाॻियो हारीअ जर खे न भाए पाण खे बंदो सदो सम्झे कहो गंदो इहो तुंहिंजो अमल गंदो ॾुका एॾो डूंगर खे अदा तुंहिंजा अमल सारा लिखन कातिब कुलनि वारा संभालींदो सुबह यारा धणी दयाल दफ़्तर खे जे गोशी गुनहगारी ख़ुदा खे सा ख़बर सारी न मख़फ़ी तंहिं ते मोचारी बुझे जो बहर अंदर खे अथई हस्ती से दिल हेरी मथे मूंखां मथे फेरी तो ॾुतंदी तेरी मेरी न संगने नफ्स परवर खे बुरो भाए चङे चूंदे खिले ॿिए ख़लक जे रोंदे ॿुॾे थो पाप में पूंदे वधाए शाम ते शर खे ॿुधो फन फंद जो फोरो रखे रहंदे से रो थोरो थिए घोड़ न हुया घोरो अरंदे माल अक्सर खे चङो थो पाण खे चाहे कंदे बुरियूं भओ भाए धणी शाहिद त शर्मा ऐं अने अमलनि से आज़र खे सबर सीनू हले साए छॾे लज शर्म सभु लाहे त जाहिल का जटा आहे उन इक़बाल अफ़सर खे किया जिन ज़ुल्म ए ज़ोरा रखियाऊं कहार का मोरा छॾे सौभाग्य वा भोरा सरो ॾिस छा सितम मंगर खे ख़ुदा हिकु ॼाण हिकिड़ो चोम छॾ मालिक जो भोरा भओ छॾे माया सव मोह तव्हां अगरे तवंगर खे किथे महबूब मोचारा किथे सरदार सोबारा किथे जे दौलतों दारा सपारे वियो सिकंदर खे रुना राजन विया राणा किथे नामूस किथ नाणा निबंदे की थो ॼाणा अया दौलत तुंहिंजे दर खे अॾायूं ऊचियूं माड़ियूं चटायूं चौतरफ़ चाढ़ियूं विया तनहा ॾेई ताड़ियूं घणा ॾींहं घोट नगर खे किथे रंग से रतूलनि जा मतन वारी वसाए विया न आहे अॼु अॻूणे का सफ़ाई संग मरमर खे सुम्हण लाइ सेज तो धारी ॾेई कुलकी बतूं बारी विचाणू तूं जो तिवारी बेड़ो थींदन बिस्तर खे सुजे तो हशर हैबत से अड़ा गोॾी अज़मत से मजस हर को
हैरत से सताईंदो तो सरवर खे। इलाही का इनायत कर मते हामिद हिदायत कर, अता इस्तकामत कर उते इस्लाम आकर के। अगाहे अर्ज़ ही मुंहिंजो घुरां तो हरब तुंहिंजो, थिए सकरात दम सुंहिंजो, पिया कल में से कौसर खे।